टिनासीं इस्लामाबाद की सूरत हाल के हवाले से अवांखे ॿुधायूं पिया त हिन वक़्तु अवांखे ॿुधाईंदासीं फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई जा कारकुन ऐं पुलिस हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी विया आहिनि। चक्रियूं ॿीहर शुरू थी वियूं आहिनि। अवांखे ॿुधाईंदासीं त एहतजाज कंदड़नि पारां इस्लामाबाद में दाख़िल थियण जी कोशिश कई वई आहे। पुलिस ऐं एफसी हिक भेरो ॿीहर शेलिंग शुरू करे छॾी आहे। इस्लामाबाद खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई कारकुननि ऐं पुलिस में हिक भेरो ॿीहर चक्रियूं शुरू थी वियूं आहिनि। त अवांखे ॿुधाईंदासीं एहतजाज कंदड़नि पारां इस्लामाबाद में दाख़िल थियण जी कोशिश कई वई आहे। पुलिस ऐं एफसी हिक भेरो ॿीहर शेलिंग शुरू करे छॾी आहे। इस्लामाबाद की सूरत हाल के हवाले से अवांखे ॿुधायूं पिया। पीटीआई जा कारकुन सरापा एहतजाज बणियल आहिनि। फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई जो एहतजाज ॿीहर शुरू थी वियो आहे। पुलिस शेलिंग कई आहे। चक्रियूं ॿीहर शुरू थी वियूं आहिनि। फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई कारकुन ऐं पुलिस में हिक भेरो ॿीहर चक्रियूं थियूं आहिनि। एहतजाज कंदड़नि पारां इस्लामाबाद में दाख़िल थियण जी कोशिश कई वई आहे। पुलिस ऐं एफसी हिक भेरो ॿीहर शेलिंग शुरू करे छॾी आहे। इस्लामाबाद खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। हिक भेरो ॿीहर पुलिस ऐं कारकुननि में चक्रियूं शुरू थी वियूं आहिनि। एहतजाज कंदड़नि पारां इस्लामाबाद में दाख़िल थियण जी कोशिश कई वई आहे। पुलिस ऐं एफसी हिक भेरो ॿीहर शेलिंग शुरू करे छॾी आहे। फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई जा कारकुन ऐं पुलिस में हिक भेरो ॿीहर चक्रियूं शुरू थी वियूं आहिनि। एहतजाज कंदड़नि पारां इस्लामाबाद में दाख़िल थियण जी कोशिश कई वई आहे। पुलिस ऐं एफसी हिक भेरो ॿीहर शेलिंग शुरू करे छॾी आहे। इस्लामाबाद खां अवांखे ॿुधायूं पिया। फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई कारकुननि ऐं पुलिस में हिक भेरो ॿीहर चक्रियूं शुरू थी वियूं आहिनि। पुलिस शेलिंग शुरू करे छॾी आहे। एहतजाज कंदड़नि पारां इस्लामाबाद में दाख़िल थियण जी कोशिश कई वई आहे। पुलिस ऐं एफसी हिक भेरो ॿीहर शेलिंग शुरू करे छॾी आहे। इस्लामाबाद जी सूरत हाल के हवाले से अवांखे ॿुधायूं पिया। फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई कारकुन ऐं पुलिस में हिक भेरो ॿीहर चक्रियूं शुरू थी वियूं आहिनि। एहतजाज कंदड़नि पारां इस्लामाबाद में दाख़िल थियण जी कोशिश कई वई आहे। हिक भेरो ॿीहर शेलिंग जो सिलसिलो बि शुरू थी वियो आहे। पुलिस ऐं एफसी हिक भेरो ॿीहर शेलिंग शुरू करे छॾी आहे। इस्लामाबाद खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई कारकुन ऐं पुलिस में हिक भेरो ॿीहर चक्रियूं शुरू थी वियूं आहिनि। एहतजाज कंदड़नि पारां इस्लामाबाद में दाख़िल थियण जी कोशिश कई वई आहे। अवांखे ॿुधाईंदासीं त पुलिस ऐं एफसी हिक भेरो ॿीहर शेलिंग शुरू करे छॾी आहे। पुलिस ऐं एफसी हिक भेरो ॿीहर शेलिंग शुरू करे छॾी आहे। इस्लामाबाद जी सूरत हाल के हवाले सां अवांखे ॿुधायूं पिया। इस्लामाबाद जे फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई कारकुन ऐं पुलिस में हिक भेरो ॿीहर चक्रियूं शुरू थी वियूं आहिनि। एहतजाज कंदड़नि पारां इस्लामाबाद में दाख़िल थियण जी कोशिश कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल कुंभर, हिक भेरो ॿीहर शेलिंग शुरू कई वई आहे। जी बिल्कुल, फैज़ाबाद वारे हंध ते पुलिस 3 हंधनि तां ट्रैफिक बहाल कराई। उनखां पोइ फैज़ाबाद में मुज़ाहिरीन खे मुंतशिर करण में पुलिस एफसी जॾहिं कामयाब वई त हिक भेरो ॿीहर मरी रोड तां मुज़ाहिरीन जेके आहिनि उहे ॿीहर फैज़ाबाद में दाख़िल थी विया आहिनि। उन्हनि पथराव कयो आहे, जंहिंजे नतीजे में पुलिस हिक भेरो ॿीहर शेलिंग जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू करे ॾिनो आहे। ॿिए पासे इस्लामाबाद पुलिस तरफ़ां हिकिड़ो बयान जारी करे जणायो वियो आहे त फैज़ाबाद जे हंध ते रावलपिंडी वटि जेके मुज़ाहिरीन मौजूदु आहिनि उन्हनि वटि डंडा, गुलेलूं ऐं पत्थर मौजूदु आहिनि। उहे मुज़ाहिरीन मां कुझु मुज़ाहिरीन जेके आहिनि उहे असला बरदार बि आहिनि। रावलपिंडी में मुज़ाहिरीन इस्लामाबाद पुलिस ते पथराव करे रहिया आहिनि। इस्लामाबाद पुलिस जो चवणु आहे त रावलपिंडी इंतज़ामिया खे गुज़ारिश आहे त मुज़ाहिरीन जो जेको गैर क़ानूनी अमल आहे उनखे रोकियो वञे। कैपिटल पुलिस शरपसंद अंसरनि जी निशानदेही करे रही आहे। रावलपिंडी पुलिस जी मदद सां कानूनी कार्रवाई कई वञे। साॻे वक़्तु पुलिस तरफ़ां इहो ॼाणायो वियो आहे त मुज़ाहिरीन में घटि उमिरि जा जेके ॿार आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। वालदेन खां गुज़ारिश आहे त ॿारनि खां कंहिं बि गैर कानूनी अमल में हिसो वठणु न ॾियनि।
इस्लामाबाद पुलिस अमन जे क़याम लाइ। ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िम इस्लामाबाद खां गुलाम रसूल कुंभर तफ़सील ॾिना आहिनि।